नाज़रीन भलीकार चवंदासीं ऐं हाणे ज़िक्र कयूं मुल्की मईशत जो, मुल्की मुआशी सूरत हाल जो ऐं असांजी इतिहादी हुकूमत जो। इतिहादी हुकूमत चवे थी त असां कॾहिं चयो त पेट्रोल जा अघ न वधाईंदासीं। अॼु मिफ्ता इस्माइल प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। हुन गुज़िरियल राति पेट्रोल अघनि में वाध थी, जंहिं ते अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजो रद्द अमल ॾिनो आहे ऐं मियां नवाज़ शरीफ़ नाराज़ थी वियो आहे हुकूमत खां, पंहिंजी पार्टी खां। ऐं इतिहादी हुकूमत आहे, हिन वक़्तु फ़ैसिला जेके आहिनि उहे मुशावरत सां थियनि था, गॾियल थियनि था, पर जेको अवाम आहे उहो वीचारो भोॻे पियो। पेट्रोलियम शयुनि में अघनि में वाध थी वई आहे। मिफ्ता इस्माइल अॼु इस्लामाबाद चैम्बर ऑफ कॉमर्स में ख़िताब कयो आहे। चवे थो त तेल, कोयलो, गैस ख़रीद करण जा पैसा न आहिनि। हू चए थो त ज़रई मुल्क जी दावा त कंदा आहियूं, पर असां कणिक ऐं चांवर समेत जेके ॿियूं जिन्सूं आहिनि उहे बि असां इम्पोर्ट कंदा आहियूं ऐं भाण बि असां ॿाहिरां इम्पोर्ट कंदा आहियूं। हुनजो चवणु आहे त स्कूल बणाया वञनि, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। हाणे जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे कीअं पढ़ाइजे, इहो बि सुवालु आहे। मुआशी सूरत हाल ठीकु हूंदी त ॿारनि खे सुठे हंधनि स्कूलनि में पढ़ाए सघिबो। हुन बिज़नेसमैन जेके कम्यूनिटी आहे उनखे सलाह ॾिनी आहे त उहे हिकिड़ो स्कूल सिस्टम ज़रूरु खोलनि। मईशत आहे ऐं सीरियसनेस जेको आहे उन ते हुन अॼु ॻाल्हायो आहे त असांखे सीरियस थियणो पवंदो, सीरियस फ़ैसिला करणा पवंदा। हुन सॼे पंहिंजे हिन ख़िताब दौरान सीरियस हुजण ऐं सीरियस थियण ते तमामु वॾो ज़ोर ॾिनो आहे। इक़्तिसादी माहिर आहिनि, उस्ताद आहिनि। प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहिबु असांखे जॉइन कयो आहे। मीरानी साहिबु प्रोग्राम में भलीकार चवां थो। वॾी महिरबानी। मीरानी साहिबु तव्हांखे पहिरियां बि तकलीफ़ ॾींदा रहिया आहियूं ऐं मईशत ते पाण प्रोग्राम कंदा रहिया आहियूं ऐं मुआशी सूरत हाल जीअं जो तीअं आहे ऐं महांगाई वधंदी पई वञे, माण्हू परेशान आहिनि। पेट्रोलियम शयुनि में हिन दफ़े उमेदु इहा पई ॾेखारे वई त पेट्रोलियम अघनि में घटिताई थींदी, छाकाणि त आलमी मंडी में पेट्रोल जेको आहे उहो सस्तो थियो आहे ऐं डॉलर जो अघु बि घटि थियो आहे। त इहा ॼण उमेदु हिकिड़ी पैदा थी हुई त मुमकिन आहे त हिन भेरे पेट्रोल जेको आहे उहो सस्तो थिए ऐं पेट्रोल सस्तो थींदो। हर माण्हू खे इहा उमेदु हुई, पर थियो उनजो उबतड़ आहे। कीअं था ॾिसो? ऐं मिफ्ता इस्माइल साहिब जी प्रेस कॉन्फ्रेंस ऐं उनजे ख़िताब ते पाण ॻाल्हायूं था। पाण शुरूआति कयूं था त पेट्रोलियम शयुनि में वाध कई वई आहे। कीअं था ॾिसो सूरत हाल खे? पहिरीं ॻाल्हि तव्हांखे यादि हूंदो त इहो ई जेको पंहिंजो फाइनेंस मिनिस्टर हुन चयो त IMF सां जेके असां लाइ शर्त रखिया आहिनि त हर महीने में 5 रुपया बिजलीअ ते महांगो थी वेंदी ऐं हुन खां पोइ पेट्रोल बि मिनिमम 5 रुपया वधंदा ऐं हिन दिसंबर ताईं। ऐं उहे असां शर्त चई, इहे शर्त ऑलरेडी इमरान ख़ान जी हुकूमत अथसि मञा पिया ऐं हुनजो जेको मिनिस्टर हुयो फाइनेंस जो उन जूं बि सहियूं आहिनि। छो कि हिकिड़ो तसलसल आहे हुकूमत पाकिस्तान जो ऐं IMF जो, तंहिंजे करे हिन ग़रीब ते तव्हां ॾोह नथा ॾेई सघो। ही सिंपली स्पोक्समैन आहे न, हिकिड़ो तर्जुमान थींदो, छाकाणि ऑलरेडी शयूं तय थियल आहियूं। सभिनी खे ख़बर आहे त जेकॾहिं जेको IMF जो जेको लोन जॾहिं मिलंदो त उन खां पोइ सऊदी अरब, चाइना, उन खां पोइ साईं UAE, यूरोपियन यूनियन, ॿिया बि मुल्क जेको आहे सो पाकिस्तान खे मदद कंदा, ग्रांट्स ॾींदा या लोन ॾींदा। तंहिंजे करे हीउ सिर्फ़ु हिन जो हिकु मिक़दार तमामु थोरो आहे, 1 अरब ऐं 30 करोड़ डॉलर, पर उन सां बाक़ी जेके ॿिया मुल्क आहिनि उन्हनि ते एतमाद थींदो उहो पाकिस्तान खे ॾींदा। तंहिंजे करे हीउ उन्हनि शर्तनि ते आहे। ॿी तव्हांखे शइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हीअ पाकिस्तान जी हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा इहा आहे त तमामु घणी तकलीफ़ आहे। मिसाल जे तौर ते ऑलरेडी तव्हां IMF सां कयो आहे, उन खां पोइ तव्हांखे करंसीअ जो हाल इहो आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे त 240 रुपयनि ते पीक ते थियो ऐं उन खां पोइ हाणे 213 ते पहुतो आहे। हाणे उन में तव्हां इहो अंदाज़ो लॻायो त जंहिं ॾींहं ते पंहिंजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ फ़ोन कई अमेरिका जे वाइस सेक्रेटरी असिस्टेंट सेक्रेटरी इहो फॉरेन जो, उन खां पोइ शयूं आहिस्ते आहिस्ते थियूं। अदरवाइज़ बाक़ाइदे ही श्रीलंका जे तहत जे तौर जेको आहे पाकिस्तान खे ॾिठो पियो वञे। ऐं ॿियो तव्हांखे इहो ॿुधायां त हिननि जी हुकूमत बाक़ी आहे साल खनि
ऐं हिन में हिननि खे जेको चयो वियो आहे त तव्हां हलायो ऐं इमरान ख़ान खे वापसि नथा आणणु चाहिनि। इन बैकड्रॉप में तव्हां ॾिसो त इहा मईशत ईअं ई हलंदी ऐं मुसीबत आम माण्हूअ ते थींदी, उहे आम पोरियत थिए, आम माण्हू थिए, लोअर मिडिल क्लास थिए, इहो थिए। तंहिंजे करे फ़िलहालु हिन सूरत हाल मां मुल्क निकिरी नथो सघे, अञा शयूं ख़राबु थींदियूं। तंहिंजे करे असां जेको चऊं था त हुकूमत सच नथी ॻाल्हाए ऐं हीअ बिल्कुलु हिकिड़ी टोपी ड्रामा चवंदा आहिनि न त साईं नवाज़ शरीफ़ मीटिंग में थी वियो, नाराज़ थी वियो, इहो आसिफ़ ज़रदारी नाराज़ थी वियो, इहो सभु टोपी ड्रामा ॾेखारण जो इहो आहे त हाणे गारियूं खाए जेको फाइनेंस मिनिस्टर आहे ऐं बाक़ी असां ईअं प्रिटेंड कयूं त असां अवाम सां सचा आहियूं ऐं सिर्फ़ु जेको आहे सो फाइनेंस मिनिस्टर ई जेको आहे सो अवाम दुश्मन आहे। इहा हिकिड़ी सही सूरत हाल आहे तव्हांजे साम्हूं। सही बिल्कुलु सही था चओ मीरान साहिबु। अॼु मिफ्ता इस्माइल चवे पियो त असां दावा त कंदा आहियूं त असां ज़रई मुल्क आहे असांजो, पर असां पंहिंजी उपत वधाए कोन सघिया आहियूं। असांजी उपत जेका आहे उहा तमामु घणी घटि आहे ऐं असां एसी ताईं जो कणिक बि असां इम्पोर्ट कंदा आहियूं, ॿाहिरां घुराईंदा आहियूं। कणिक जेको असां वटि बम्पर फ़सुलु थींदो आहे, टारगेट खां वधीक जेको आहे उहो फ़सुलु असां वटि उपत थींदी आहे, पर उनजे बावजूदि बि असांखे ॿाहिरां घुराइणी थी पवे ऐं भाण बि असां ॿाहिरां घुरायूं था। ऐं त जेकॾहिं असांजो रवानगी वापारु वधंदो ई न त असां कीअं तरक़ी कंदासीं। इम्पोर्ट असांजी तमामु घणी आहे। त हाणे मिफ्ता इस्माइल जेको वज़ीर आहे, नाणे जो वज़ीर आहे, ज़िम्मेवार आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई त जेके ज़िम्मेवार आहिनि इतिहादी हुकूमत जा हिसो आहिनि उहे ई ॾेखाव ख़ातिर उथी हलिया वञनि था या कावड़ जो इज़हार कनि था त छा हीअ ॻाल्हि जेका आहे त मञणु ऐं उहा शइ चवणु त छा बसि इहो ई खोड़ आहे, इहो ई काफ़ी आहे। छाकाणि त अॼु मिफ्ता इस्माइल इहा बि ॻाल्हि कई त असां टैक्स नेट में अचण जे लाइ तयारु न आहियूं, असां वटि माण्हू टैक्स नथा ॾियणु चाहिनि। तव्हां छा था सम्झो त छा इन ॻाल्हि में का हक़ीक़त आहे, माण्हू टैक्स नथा ॾियणु चाहिनि या वाक़ई बि टैक्स नथो ॾिनो वञे या टैक्स कलेक्ट करण में के कोताहियूं ऐं के ख़ामियूं आहिनि? हाणे हिन में तव्हां ॿ टे शयूं जेके आहिनि सो मिलायूं, तंहिंजे करे उनखे हिकु हिकु करे जवाबु था ॾियूं। जी जी। पहिरीं ॻाल्हि आहे त जेको एग्रीकल्चर आहे ईअं कोन्हे त मिसाल हाणे कणिक जो फ़सुल जी मुंदि या चांवरनि जी आहे त असां कयोसीं। तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त पाणीअ जी मैनेजमेंट केॾी ख़राबु आहे सॼे पाकिस्तान में। सिंध में त तबाही आहे, सिंध जो त हर इंडिकेटर ख़राबु आहे। सॼे पाकिस्तान में पाणी केॾो क़ीमती आहे, उहो अञा ताईं तव्हां जेको ॾिसंदा आहियो न इहो शर वारो फ़सुलु त उहा पाणी बसि इहे ॾेई छॾे। ॿिए हंधि जेको आहे वाटर सेविंग टेक्नोलॉजी सां कनि त हिकु हिकु फुड़ो जेको आहे सो पाणीअ जो बचाइजे, जीअं वधि में वधि जेको आहे सो ज़मीन एग्रीकल्चर अंडर। तव्हांखे इहो मां लेटेस्ट हिकिड़ी रिपोर्ट में पढ़ियो, उन में इहो त सिंध जी जेका ज़मीन आहे उनजो हाल सिर्फ़ु 25% आबादी में लाइक़ु आहे, बाक़ी 75% में आबादी न आहे। इन मां अंदाज़ो लॻायो त जेके असांजो हुकूमतूं आहिनि, ख़ासि करे पीपल्स पार्टी जी हुकूमत केतिरी संजीदा आहे, या इन में पंजाब में केतिरी संजीदा आहे, बलोचिस्तान में केतिरी आहे, केपीके में। तंहिंजे करे मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेके बि हुकुमरान हाणे तबिका आहिनि उन्हनि जो आवाम सां को तालुक़ु कोन्हे, उहो डिस्कनेक्टेड आहिनि। उहो जेका असां हितां जा जेका बि फुलट था कनि उहो सभिनी जे साम्हूं आहे। तंहिंजे करे एग्रीकल्चर इहो न आहे। ॿियो टैक्स नेट में, टैक्स नेट जो इहो आहे त माण्हू ऑलरेडी जेके आहिनि सो ख़तमु थी विया आहिनि। हाणे उहो वधीक जेकॾहिं टैक्स ॾींदा त वरी फ्री आवाम खे ॾींदा ऐं तव्हांखे इकोनॉमिक लॉस जो इहो आहे त पोइ माण्हू उन मां ख़रीदारी न कंदा, उनजो बिज़नेस बि न हलंदो। हिकिड़ो विशेष सर्किल आहे। तंहिंजे करे ही पाकिस्तान जी मईशत, पाकिस्तान जी सियासत, पाकिस्तान जो अवाम वीचारो बदकिस्मतीअ सां विशेष सर्किल में हली वियो आहे। ऐं कीअं निकिरंदो, छा निकिरंदो, हिकिड़ो रस्तो बि सिर्फ़ु इहो आहे त फ्री एंड फेयर इलेक्शन थिए ऐं उन खां पोइ बहितर हुकूमती ऐं मुआशी जेके कानूननि जे तहत हुकूमत हलाइजे, तॾहिं वञी असां निकिरी सघूं था। बाक़ी इहे सभु अली रज़ा ही टोपी ड्रामा अथव। मूंखे खिल थी अचे त मुफ्ता इस्माइल उनखे कहिड़ी ताक़त आहे जो पाण जो पेट्रोल जी क़ीमत वधाए। बिल्कुलु सही था चओ। प्राइम मिनिस्टर आहे,
जेका अलाइज़ गवर्नमेंट आहे, ज़रदारी हुजे, पाण मौलाना फज़ल हक हुजे, फज़लुल्लाह रहमान हुजे, नवाज़ शरीफ़ हुजे, या त रियली जॾहिं मां न्यूज़ पढ़ी त मूंखे हैरानी थी त भई हाउ कम इहे दुनिया में तव्हां ईअं छा वर्ल्ड जेको सीरियस वर्ल्ड आहे न, हिन में मां मुफ्तार इस्माइल खे सपोर्ट थो कयां त असांजा जेके बि हुकुमरान आहिनि या ब्यूरोक्रेसी उहो सीरियस ई न आहे त हुकूमत कीअं हलाइजे। तव्हां तसवर कयो त 22 करोड़नि खां वधीक मुल्क आहे, उन सिंध जो जेको आहे सो 6 करोड़नि खां वधीक मुल्क आहे, उनखे हलाइण जे लाइ हिकिड़ी टेक्स्ट बुक फार्मूला बि आहिनि ऐं टेक्स्ट बुक हुकूमत जा तरीक़ा बि आहिनि, टेक्स्ट बुक मुआशियात जा तरीक़ा आहिनि। उन ते असां हलूं ई कोन था, बाक़ी पंहिंजी फ़िलासफ़ी कंदासीं त ज़ाहिर आहे ईअं ई थींदो जो माण्हू ऊंधो जॾहिं या उबतो हलणु शुरू थींदो त ज़ाहिर आहे त ज़मीन ते किरंदो न। बिल्कुलु सही था सभु ज़मीन ते किरिया पिया आहिनि। बिल्कुलु सही था चओ। वरी महिरबानी मीरान साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।